वक्ती गवर्नर सिंध आगा सिराज दुरानी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 279 उर्स मुबारक जो इफ्तिताह करे छॾियो। वक्ती गवर्नर दरगाह जे अहाते में शाह साईं जो राग ॿुधो। मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे वक्ती गवर्नर चयो त उर्स मुबारक जे मौक़े ते लतीफ़ सरकार जी दरगाह ते हाज़िरी भरे सिंध तोड़े मुल्क जी खुशहाली बरसात मुतासिरनि जूं तकलीफ़ूं ख़त्म करण लाइ दुआ घुरी। गॾियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी बि ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। हुन ग्लोबल वार्मिंग जो ज़िम्मेवार तरक़ियाती मुल्कनि खे करार ॾिनो आहे। पीपल्स पार्टी हुकूमत जो फ़र्ज़ आहे त हर मुतासिर जी मदद कयूं। मुतासिरनि जी मुकमल बहाली लाइ अवाम जी मदद बि घुर्बल आहे। हुकूमत भरपूर कोशिश करे पई, असां सियासत न ख़िदमत करियूं पिया।